हे त करीम मुस्तफा जो करम तो बुधाए अल्लाह जो करम बुधजा दरबारे मुस्तफा जे अंदर सहाबा जी जमायत वेठिया चोॾीह जो चंद्र उन्हनि जे विच में चमकी रहियो ये चोॾीह जो चंद्र मां नथो चवां इहो त अञा बि बेअदबी आ लतीफ सरकार जो अकीदो अञा कुछ ॿियो आ फरमाइन था चंद्र चवई सच चंद्र चवई सच अल्लाह जे भाई न मठिया चंद्र चवई सच जे भाई न मठिया मोर कॾहिं उभरी थोरिड़ो कॾहिं उभरी गच जेको मुंह में परई मच ओ पदम पिरिया जे पेर में सुने लतीफ जो अकीदो आ चंद्र के चवे तो तू तक कॾहिं उभरंदो हई कॾहिं थोड़ो कॾहिं घणो मुंहिंजो यार सदाई सोच चंद्र तुंहिंजी ज़ात आऊं पाड़िया न पिरीअ सां तू अछो मंझरात मुंहिंजो सजण सदाई सोझरो मदीने जो ताजदार गुलामन सा गद वेठो आ सहाबा जी जमायत वेठी आ सुनो अबू बकर दिलबर भी वेठो आ उमर फारूक जवान भी वेठो आ उस्मान ज़ुन्नूरैन हयादार भी वेठो आ मौला कायनात अलीउल मुर्तजा शेर खुदा भी वेठो आ तलहा भी वेठो आ जुबैर भी वेठो आ मदीने वारे जा गुलाम वेठा हल एतरे में मुझा दोस्त अजीज अचानक हिकड़ो नंढड़ो पखी ईंदो आ केर गल गल केर नंढड़ो पखी ईंदो आ मुझे हबीब जे आडो ही अल्लाह मारो ॾई वेंदो आ पंहिंजे ॿोलीअ में चूं चूं कंदो आ वरी ॿियो दफ़ो ईंदो आ मुंहिंजो हबीब उन ॾे निहारींदो आ जॾहिं टियों दफ़ो उहो पखी आवाज़ करे मदीने वारे यार जे आडो ईंदो आ मुंहिंजो आका हथड़ो खणी चवंदो आ वञ हलियो मां तुंहिंजो फरियाद ॿुधो आ दाद कयां थो मुसलमान गौर कर दरबार मुस्तफा जे अंदर हिक पखी जो भी फरियाद बुधो बींदो आ पर रुकी तां करे पहुंचाइण वारो त हुजे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा ने मुतवज्जह थींदे फरमायो दियो खबर केड़ी मुझा आका तव्हां मां केरा जे फलाणे पखी जो बचड़ो आखिर मां खयो आ अल्लाह अकबर सहाबी उठी बीठो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो सुहिणो आवाज लगो पखी जो दिल चयो त इन जे बचड़े खे तात्या इन जो आवाज ॾाढो सुहिणो आ ओ मुंहिंजा सुहिणा कोहण जे लान मारण जे लान कैद करण जे नियत सां उनखे सुहिणो ॾिसी संभालण जे नियत सां खयो आ मदीने जे ताजदार फरमायो तव्हां त उनखे तातण जे नियत सां खयो आ मगर मां मुस्तफा उन जे अमड़ जे अखियुनि में लुड़क बर्दाश्त नथो करे मुसलमान गौर कयो उन महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां जेको आका पखिन जी दाह भी वरनाईंदो आ ओ गुलामन खे कीअं छॾींदो बस देर इहा आहे त पखीअ जी दाह बि तॾहिं थी जॾहिं महबूब जे दरबार में दाह पहुचाए तू भी कदे आधी जो उठ
रात जो जागुत लगई भाग, आधी रात जो थी दुनिया आराम में हुजे, थधड़े पानी सां वुज़ू करे मुसल्लो विछाए, मुसल्ले ते बीही करे निमाज़े तहज्जुद अदा करे, मदीने दे मुंह करे दिलबर ते दुरूद पढ़ी सदड़ो करे, ॾिस त मुंहिंजो यार कीअं थो जी चवे। दिलबर वटि काई देर कान्हे, देर तो में ही असां में आ। इन देर के छॾे जिंदगी केतरी गुज़ारी थई मुंहिंजा दोस्त, 40 साल वई, 50 साल वई, 60 साल वई, एडी जिंदगी में कुछ न कयासी, अञा पेट न भरियो, अञा कदहीं पेट भरबो, यो लालू खेट कदहीं भी कोन भरबो। इन लालू खेट के छॾे दे, हिक यार जो थी वञ, जॾहिं तूं हिक जो थी वे दुनिया तुंहिंजे कदमनि में अची वेंदी, याद रखी छॾिजा। बुजुर्गाने दीन फरमाईंदा हन दोस्तों, बुजुर्गाने दीन फरमाईंदा हन, मुंहिंजा महबूब मुर्शिद सजण साईं भी फरमाईंदा हन फ़कीरो दीन ऐं दुनिया जो मिसाल ईअं थव, दुनिया जो मिसाल थव पाछो। दुनिया छा जे मिसल आ? तव्हां मां जेको बि पाछे के पकड़ण जी कोशिश कंदो कॾहिं भी पकड़े कोन सघंदो। जीअं तव्हां उन जे पुठियां डुकंदव उहो ईअं ई तव्हां खां अॻिते डुकंदो। इहो ई सबब आ इन दुनिया जो अल्लाह वारनि पाछे सां मिसाल ॾिनो, मुंहिंजे रब महबूब मुस्तफा के पाछो ई कोन ॾिनो। तवज्जह त कर मुंहिंजा दोस्त, महबूब के पाछे न ॾियण में राज़ घणा हन। वक़्त जे नज़ाकत ख्याल रखंदो मां मुख़्तसर ॻाल्हाईंदो हलां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे महबूब सजण साईं दामत बरकातुहुल आली फरमायो, फ़कीरो दुनिया जो मिसाल थव पाछे जे मिसल, जेतिरो पाछे जे पुठियां डुकंदो कोन मिलंदो। पाण फरमायो मुंहिंजे आका जो मिसाल थव रोशनीअ जे मिसल, रोशनीअ जे तरफ़ जीअं वधंदो पाछो पाण ई तव्हांजे पोयों पियो डुकंदो, पाछो पाण ई तव्हांजे पोयों ईंदो। बल्कि जेतिरो रोशनीअ जे क़रीब थींदो पाछो एतिरो डिघो थी वेंदो, जेतिरो रोशनी जे करीब एतिरो पाछो घणो थी वेंदो। अल्लाह वारनि दर्स ॾिनो त महबूब मदीने वारे सां प्यार कयो, उन जे शरीयत जो इत्तिबा कयो। इहा दौलत ऐं दुनिया तव्हांजे कदमनि में थुकूं पई खाईंदी। औलिया अल्लाह जे ज़िंदगीअ खे ॾिसो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, गालिबन ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह तआला अलैहि या उन जे वक़्त जो हिकिड़ो कामिल आहे जेको पंहिंजे शागिर्दनि खे काल अल्लाह व काल रसूल दरसे हदीस ॾियण जे लाइ पाण फरमाइनि था, बच्चा उस ॾाढी थी वई आहे, थोड़ी खॾड़ी खोटियो त को छावड़ो कयूं, को काठड़ी हणूं, शागिर्दनि जो ज़मीन खे खोटीनि त हेठों पियो सोन निकिरे। क़िबला हे त सोन थो निकिरे, बच्चा ने निपुटीअ खे छॾियो, ॿिए हंधि खोटियो उते सोन। क़िबला हे त जान ई कोन थी छॾे। पाण फरमायूं तरसो निहारियो त को बकरार त नज़र को नथो अचे, ॾिठो चिहासे फलाणो बकरार। पाण फरमाइने के सॾु कयो, अबा असांखे हिते थोड़ी ज़मीन त खोटरे ॾे। उन जो खोटियो त मिट्टी निकिती। बुज़ुर्ग निहारे फरमायो, निपुटी जेके तुंहिंजा तालिब आहिनि उन्हनि ॾे वञी कन थी, असां फ़कीरनि खे परेशान छो कयो? दोस्तो इन दुनिया जी पचर छॾे ॾे, मतलब इहो न आहे त मस्जिद जे कुंड में वेही रह। इहो मतलब ना है त हारी ही हार पो न कर। मकसद इहो ना है त जमींदार ही जमींदारी न कर। मकसद इहो ना है त कारोबारी ही कारोबार न कर। सब कुछ कर, हारी आही हार पो कर, मजदूर आही मजदूरी कर, जमींदार आही जमींदारी कर, मुलाजिम आही नौकरी कर, सब कुछ कर, पर हथ तुंहिंजो कार ॾे हुजे, ही दिल पंहिंजे यार ॾे हुजे। बस सवलो सौदो, सस्तो सौदो, यार इन खां वधीक तोखे सौदो ॿियो कहिड़ो खपे? तूं सॼी रात निंड करी, मलाइक तुंहिंजे लाइ सवाब पिया लिखनि, तूं खोंगरा हणी मलाइक नेकियूं लिखनि। इन खां वधीक वज़ीफ़ो ॿियो को थी सघे थो? जवाब दे। इहो वज़ीफ़ो कहिड़ो आहे? सुम्हण वक़्तु कलमो पढ़ी, बचिड़नि खे पढ़ाए, ज़िक्र ॾे ख़याल करे सुम्ही पओ। तूं निंड कर, मलाइकनि जी हणहणा लॻी पई आहे, हणहणा लॻी पई आहे। छो? तन तस्बीह मन मणियो मणियो मणियो।
तन तस्बीह मन मणियो अल्लाह दिल दंबूरो जन तारू ही तलब जो वहदत सिर वजन वहदहु ला शरीक लहू अद इहो राग रगुन से सुताई सुहल यार निंद्र इबादत तन जी मता सुभाणे चवी त सजण साईं जो गुलाम चई वयो ए भिट ते रहण वारो भिटाई घोट थो चवे तू निंद्र कर तुझी निंद्र भी इबादत कीअं थींदी रुगी यार सां ताल्लुक कायम करे अखड़े खे बंद कर यार आहे तू ही तू ओ जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्त मस्त मुदामल जह दिल पीता जह दिल पीता जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्त मस्त मुदामल जह दिल पीता इहो जाम पीता दिस पर जाम कीअं पीबो ओ मस्ती दे विच मोहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मोहब जो मिलिया मस्ती दे विच मोहब जो मिलिया हस्ती होड हराम जंदिल इश्क दा जाम सादिल मस्त मस्त मुदामल जह दिल पीता जॾहिं इहो इश्क जो जाम मिली वयो जॾहिं कनेक्शन यार सां मिली वयो दुनिया दीदार जे ला दीवाने मगर उन्हनि जो पंहिंजो अंदाज़ छा हूंदो ओ दर सयां दे समय सिपाही अल्लाह दर सयां दे समय सिपाही दर सयां दे समय सिपाही सचल खास गुलाम ओ जदिल पीता इश्क दा जाम सादिल मस्त मस्त मुदामल दिल पीता इहो कॾहिं मज़ो दिल खे वठराए त ॾिस नतीजो छा निकिरंदो तूं जबलन में वेंदे जबलन जा नाग तुंहिंजे कदमनि में किरी तोखे सलाम कंदा तूं जंगलन में वेंदे जंगल जा शींहं तुंहिंजे कदमनि में किरी पवंदा दुनिया जे जंहिं बि खिते में वेंदे छो त मुंहिंजे करीम रब जो वाइदो आहे अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून मुझे रब जो वाइदो मां अल्लाह जो जिक्र कर यकीन काबिल कर किथे भी हुंदे मलाइका मां नाज़िल कंदस
जबलन में तू मुझा मलाइकतो वटे, जंगलन में तू मुझा मलाइकतो वटे, मौत जी घड़ी मलाइकतो वटे, कब्र में पहुंची मलाइकतो वटे, कहंदे निगाह करी मलाइकतो वटे। मुझो बेनियाज रब तो फरमाए तू मुझो थी सब कुछ तुझो मां अल्लाह वायदो तो कया हर घड़ी मुझा फरिश्ता तुझे निगरानी में होंदा, एडो दुनिया का बेखौफ करे छदींदो मैं जो सजी दुनिया तुझे मुखालिफ थी वने पर तुझो वार विंगो भी को न थी सघंदो। सौदो केड़ो आ सिर्फ हिक जो थी, सिर्फ हिक जो थी। ये जेका दिल आ न इन दिल जो कनेक्शन मुझे करीम रब जे जात सा गंढ मां पांजे मौजू ते गालाय। मुझा दोस्त माफ कजो, मां अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीजो अल्लाह जे कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम मरहूम निजामुद्दीन जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सा ऐं उन जे दादी साण जे ईसाले सवाब जे नियत सा महफिल मुनाकिद कई वई। अल्लाह जो कुरान पढ़े रब फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। मुझा मुर्शिद करीम सोना से रहमतुल्लाह अलैह हमेशा अक्सर करे ही मनकबत पढ़ंदा हा ओ रह न दम धनिया खा तू धार अदा रह न दम धनिया खा तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खा तू धार अदा रहो न दम धनिया खा तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खा। मोहब्बत नागे रही त अजीजन में मिटन माटन दोस्तन यारन में। मोहब्बत नागे रही त अजीजन में मिटन माटन दोस्तन यारन में है सगन भाइरुन सौ टन ऐं सालन में सगन भाइरुन ऐं 100 टन सालन में अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दम धनिया खा तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खा। जे तो ज़िक्र कमा यो नज़ाती आ तो अजायो विञाई हयातिया है सवा ज़िक्र ज कहेड़ी ओए सवा ज़िक्र ज समझो ॼण ममाती आ सवा ज़िक्र ज समझो ॼण ममाती आ इहो हुक्म हदीस में निर्वारो अदा रहो न दम धनिया खा। कोई कहजो न थई यार कोई कहजो न थई जे तू पंहिंजो पाण नथो थी त सुभाणे ॿिए में उमेद छो थो रखे।
तोखे रब जिंदगी ॾिनी आहे, तोखे अल्लाह सेहत ॾिनी आहे, तोखे अल्लाह जवानी ॾिनी आहे, सभु कुझु मुंहिंजे रब तोखे ॾिनो आहे। अल्लाह तोखे मौक़ो बि ॾिनो आहे, पोइ बि पंहिंजे लाइ कुझु नथो करी, उम्मीद थो रखी मरंदुसि पोयर मुंहिंजे लाइ कंदो, तूं पाण छो न कयो पंहिंजे लाइ? जॾहिं पंहिंजे लाइ पाण नथो करी, पोयर में उम्मीद कहिड़ी थो रखी? मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे करीम रब तो असां मुसलमाननि खे हुक्म ॾिनो, मदीने वारे मीर जे गुलामनि खे रब हुक्म ॾिनो, ओ मुंहिंजा बांधड़ो, ओ मुंहिंजे महबूब मुस्तफा जा गुलामो, तव्हां मां अगर कंहिंजो बि को अजीज रिश्तेदार या मुसलमान भा दुनिया छॾे वियो आहे, रब तो चवे त मूंखां हीअं घुरो। अल्लाह नस ॾेई रहियो आहे, तरीक़ो समझाए रहियो आहे, लेकिन कुरान करीम ॾे गौर कर ऐं मुंहिंजे इब्तिदा वारनि लफ़्ज़नि खे बि दिमाग़ में रखिजां। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम, बाद में अचण वारो तव्हां सां रब थो फरमाए, बाद में मां करीम ॾे अचण वारो उन्हनि जे लाइ यक़ूलून, चओ छा चऊं मुंहिंजा मौला? रब थो चवे, चओ त रब्बना ग़फ़िर लना। दस मुंहिंजे रब जो ॿुधो, रब चवे थो ईअं चओ त मौला असांखे मुआफ़ फरमा। कुरान बुध, रब्बना ग़फ़िर लना, ओ मुंहिंजा करीम रब असांखे मुआफ़ फरमा, वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब, जेके असांजा भाइर असांजो अदो निज़ामुद्दीन दुनिया छॾे वियो आहे, या अल्लाह उन जी ॾाढी दुनिया छॾे वई आहे। ओ मुंहिंजा करीम रब उन जा रिश्तेदार दुनिया छॾे विया आहिनि, बहानो त उन जो आहे मगर हज़ारे वेठा आहियूं। सभिनी जे दिलनि मां इहा दुआ निकिरंदी, मौला मुंहिंजनि खे बि मुआफ़ कजां। दुआ निकिरंदी कान निकिरंदी? ॻाल्हायो। जेॾी महिल निज़ामुद्दीन जे बख़्शिश जी दुआ थींदी आहे, हली रही आहे, सभु कंहिंखे पंहिंजो अबो यादि आयो, कंहिंखे अम्मा यादि आई, कंहिंखे नानो यादि, कंहिंखे ॾाॾो यादि, कंहिंखे सहुरो यादि, कंहिंखे ससु यादि। उहो बि दिलि में चवंदो, मौला मुंहिंजे जी बि पारद अथई। निज़ामुद्दीन त बख़्शिजी वियो, पर उन जे करे ॿियनि खे बि मौक़ो मिली वियो। मां पहिरियों जुमलो अर्ज़ कयो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जंहिं शइ खे जीअं सिज खे रब रोशनी ॾींदो आहे त उहो रोशनी दुनिया खे बि ॾींदो आहे। जंहिंखे रब बख़्शींदो आहे उन जे ज़रिए सां रब ॿियनि खे बख़्शिश जो मौक़ो ॾींदो आहे। हे असुल में तो असांखे रब मौक़ो ॾिनो आहे। कहिड़ो मौक़ो ॾिनो आहे त मुंहिंजा बानड़ा समझो, मां अल्लाह बेनियाज़ हां। अगर तव्हांखे सिहत न ॾियां हां, अल्लाह फरमाए थो उन्हनि ॾे ॾिसो, जन जा नौकर, जन जा गुलाम सभु कुझु खाइनि था पिया, पाण अरब खरब पती आहिनि, मिठी चांहि बि नसीब कान्हे का। अल्लाह फरमातो निहारियो उन्हनि जा नौकर फिराई थियल मुर्गूं था पिया खाइनि, फिराई थियल गोश्त था पिया खाइनि। हो वेचारो ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, फिकी बूटी खाइण ते मजबूर आहे। बेनियाज़ रब तो फरमाए, ओ मुंहिंजा बानड़ा, मां अल्लाह कमज़ोर न आहियां, मां अल्लाह कमज़ोर न आहियां, मां अल्लाह एतिरो त ताक़तवर हां जो मां अल्लाह जॾहिं पंहिंजी ताक़त ॾेखारण शुरू कंदो हां। छा तो मुंहिंजो रब चवे, जॾहिं मां बेनियाज़ रब पंहिंजी ताक़त ॾेखारण शुरू कंदो हां त कीअं ॾेखारींदो हां? अम अमिनतुम मन फिस समाअ अन यख्सिफ बिकुमुल अर्द
फ़इज़ा हिय तमूर। कुरान पढ़ंदा तायो पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कॾहिं कुरान जो तर्जुमो भी ॾिसो। मुंहिंजो रब तो फरमाए अम अमिनतुम, छा तव्हां बेखौफ थी विया हो? छा तव्हां उन खां नथा डिॼो जंहिंजी बादशाही आसमाननि ते बि आहे? अम अमिनतुम मन फिस समाए अन युरसिल अलैकुम हासिबा फसतअलमून कैफ नज़ीर। मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए थो, छा तव्हां उन खां नथा डिॼो जंहिंजी बादशाही आसमाननि में बि आहे? उहो अगरि चाहे आसमान मां पत्थरनि जी हवा मोकिले। छा जी हवा मोकिले? इंसान तुंहिंजो वज़न छाहे, तुंहिंजी ताक़त छाहे? पत्थरनि मां आसमान मां रुॻी नंढड़ो गड़ो वसंदो आहे त जान तड़पी वेंदी आहे। मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आहे, मां अल्लाह खां डिॼ, बेनियाज़ खां डिॼ, मां अल्लाह खां बेखौफ न थी। आसमाननि में बि मुंहिंजी बादशाही आहे। अगरि मां बेनियाज़ रब चाहियां त आसमाननि मां पत्थरनि जी हवा वसायां, तुंहिंजो हाल छा बचंदो? मुंहिंजो अल्लाह तो फरमायो, मुंहिंजा महबूब पंहिंजनि खे समझाए। कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन यअतीकुम बिमाइन मईन। मुझा महबूब मुस्तफा जी, मुझा करीम रब पंहिंजे गुलामन के समझा, मां बेनियाज़ रब खां खबरदार करीन। अगर मां अल्लाह जी ज़ात रातो रात जे अंदर इन्हनि जा मिठा खूहन जा पानी, इन्हनि जा नलकन जा मिठा पानी रात जो सुम्हण वक्त पी सुता, पानी मिठो आ, खूह चढ़ियो पियो आ। अगर इहे सुम्ही पिया, सुबुह जो थिया, रातो रात में मां अल्लाह इन्हनि जरन के हेठ मोकिले छॾियो। पुछी न त जॾहिं सुबुह थींदो निहारी दऊ, इहो मिठो पानी तव्हां खे ॿियो केरु ॾींदो? मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, बाना डपु कर मां अल्लाह खां, मां ॾाढो बेनियाज़ आहियां। मां ख़ुदा चाहियां त समुंड जे खारे पाणीअ खे मिठो करे छॾियां। मां ख़ुदा चाहियां तव्हांजे मिठनि पाणनि खे खारो करे छॾियां। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा मुंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए त मां अल्लाह जो ख़ौफ़ रखनि। लेकिन मुंहिंजे करीम रब जा बानड़ो 5 मिंट बाक़ी सिर्फ़ हिक हदीस कुदसी मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेडी महल अल्लाह जो बानड़ो अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आ। छा घुरंदो आ? हींअर पाण छा घुरंदासीं, छा घुरी रहिया हूं? तवज्जह कर। हदीस कुदसी मदीने जे ताजदार फरमायो त मुझो बेनियाज़ रब तो फरमाए, इन्न रब्बकुम हय्युन करीम यस्तहयी मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि अन यरुद्दुहुमा सिफ़रा। करम तबुद मुझे करीम रब जो। ओ मुझा महबूब
पंहिंजे ग़ुलामन खे ॿुधाए त मुंहिंजो रब थो चवे त मां ज़िंदह करण वारो हां, मां करम करण वारो हां। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा यस्तही मिन अब्दिही, ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह खे उन वक़्त हया ईंदो आहे पंहिंजे बाने खां। गौर कर, मां अल्लाह खे उन वक़्त हया ईंदो आहे पंहिंजे बाने खां। कॾहिं इज़ा रफ़अ यदैहि, जॾहिं मुंहिंजो बानड़ो मां अल्लाह जे दरबार में हथड़ा खणी वेहंदो आहे, अर्श ते निहारींदो आहे, कॾहिं अखिड़ियूं ॿूटींदो आहे, मां अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरंदो आहे। ऐं यरुद्दुहुमा सिफ़रा, ओ मुंहिंजा महबूबा उन वक़्त मां रब खे हया ईंदो आहे। मुंहिंजो बानो मूंखां घुरी रहियो आहे, इन जा हथ ख़ाली कीअं मोटायां। खुदा तो चवे त मुंहिंजो बानड़ो हथड़ा खणंदो आहे त मां अल्लाह खे हया ईंदो आहे त इन जा हथ ख़ाली कीअं मोटायां। ऐं खुदा मुंहिंजो मदीने जो ताजदार तो असांजे लाइ रोई दुआऊं घुरे। सोच मुसलमान, खुदा जो कुर्ब बि ॾिस, मदीने वारे मीर जो प्यार बि ॾिस, वरी पंहिंजे बेवफाई जी इंतहा बि ॾिस। फजर जे टाइम ते मस्जिद मां अज़ान जो सॾड़ो थींदो आहे, असांजे कन ते जूं बि कान चुरंदी आहे। ॿे पहिरीअ जो सॾड़ो थिए, कन ते जूं बि कान चुरे। टे पहिरीअ जो सॾड़ो थिए, कन ते जूं बि कान चुरे। मग़रिब ते इशा ते होॾां अल्लाह जे घर मां सॾु थी रहियो आहे, हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह। जॾहिं बानड़ो अज़ान ॿुधंदो आहे, ॿुधी अणॿुधी करे हलियो वेंदो आहे। मुंहिंजो रब ऐलान कंदो आहे, या अय्युहल इंसान, ओ इंसान अज़ान खे ॿुधी अणॿुधो करण वारा, मां अल्लाह जे हुक्म खे ॿुधी अणॿुधो करण वारा। मा गर्रक बिरब्बिकल करीम, मुझो बेनियाज़ सॾड़ो करे पुछंदो आहे, मुंहिंजा बाना ओ इंसान ॿुधाए त सही, मुझे घर मां तोखे सॾड़ो थी रहियो आहे, तूं सॾड़े जो जवाब नथो ॾी, मुझे घर में नथो अची, काॾे थो वञी? उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे? मुंहिंजो ख़ुदा पुछंदो आहे, बाना ॿुधा, इंसान ॿुधा, मुंहिंजे दर ते जो नथो अची, उहा शइ कहिड़ी आहे जेका मां अल्लाह जे खज़ाने में न आहे, जेका तूं ॿिए खां ॻोल्हण थो वञी? अगर औलाद जो फिक्र थई त औलाद ॾियण वारो केरु आहे? अगर रिज़्क जो फिक्र थई त रिज़्क ॾियण वारो केरु आहे? अगर सिहत जो फिक्र थई, सिहत ॾियण वारो केरु आहे? अगर तोखे दौलत जो फिक्र आहे, दौलत ॾियण वारो केरु आहे? अगर ज़िंदगीअ जो फिक्र आहे त ज़िंदगी ॾियण वारो केरु आहे? मुंहिंजो बेनियाज़ रब सॾड़ो करे थो चवई, जीअं मां बचड़े खे सॾु कंदी आहे, बच्चा मां अमड़ खे छॾे छो थो वञी? इहो मां जो प्यार आहे, इहो चीचल अमड़ जो प्यार आहे। बचड़े के चवे, बचड़ा जहिड़ो आहीं तहिड़ो मोटी आ, मां अमड़ जी झोली इंतज़ार में आ। जॾहिं बचड़ो मोटंदो आ, अमड़ उन जूं कमियूं कोताहियूं कान ॾिसंदी आ। बचड़े जो हथ मुंहुं बि धोराईंदी आ। सॼो ॾींहुं अमड़ खां परे रहियो, अमड़ जी कावड़ ख़त्म थी, मोटी आयो, रुगी अची अम्मा मूंखे माफ़ कर, अमड़ सीने सां लाइ चुमण शुरू कयो। दुनिया जे अमड़ जे प्यार जी हा निशानियां, मुझो करीम रब 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए, पाना इन अमड़ जे अंदर में मामताब मां रब रखिया, इहा अमड़ तुझो मिड़ई ॾोह माफ़ करे सीने सां लाइण ला तयार आ।
मां अल्लाह त एड़ी 70 अमड़न खां वधीक भी प्यार कंदो ओ मुझा बाना जहिड़ो आई तहिड़ो मां अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे रही आ तू गुनाह करे करे थकजी पयो आ मां अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे कान थकिया मोटिया मोटिया जहिड़ो आई मोटिया जहिड़ो बाही मोटिया मां अल्लाह तुझे ला तो पंहिंजा दर खोले छॾिया ओ मुझा दोस्त ओ नौजवान कंहिंजी 80 साल उम्र गुज़रिया ओ पंहिंजे पाण खां पुछे 80 साल बेफरमानी कई थो पर अज भी वापडा जो बिल न प्यारींदा हूं तो वापडा वारा छा कंदा हन बिजली कटींदा हन कोन कटींदा हन ॻाल्हायो बाबा बिल न तो प्यारी बिजली कट 80 साल बेफरमानी कई थो कदे मुझे खुदा सिज के झलियो आ त हिन जे घर में रोशनी न कर पी जो पुत्र बेफरमानी करे पी तंग थी चवे सुधरी वन न सुधरियो चदो निकर मुझे घर मां पी पुत्र के घर मां कढण लो ऐलान कंदो वा 80 साल गुजरी वियान कदे भी मुझे रब कोन चयो आ त मुझे अर्श जे हेठो निकरी वन प्यार त दिस तो के पांजे पुत्र सा प्यार दिस मुझे करीम रब जो तो सा प्यार दिस मुझो रब त फरमावे तो जेड़ो आही तहड़ो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मुझो रब तो फरमाए जेड़ो आही तहड़ो मोटिया 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 मौला मोटिया चात मार मिलंदी सजा मिलंदी छो त गुनाह ॾाढा हन मुझो रब तो फरमाए इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ सभई गुनाह मुआफ़ कंदो मैं इन्नहु हुवल गफूरुर रहीम मुझो अल्लाह तो फरमाए गुनाह त माफ़ कंदो पर जेतरा गुनाह माफ़ कंदो सही एतरी वरी नेकियूं भी ॾेई छॾींदो सही तकरीर खत्म मुसलमान फैसलो तोखे करणो आ त हेडो प्यार मुझो रब थो करे हेडो प्यार मुझो मदीने जो ताजदार थो करे हिकड़े मिंट ला रात सुमण वक्त जरूर सोच जा जे मुझो खुदा अखन जो नूर खसे छदे त तू असा छा कंदासी रुगी पेट में सूर दे त छा कंदासी भला इने के भी छड रात जो बिस्तरे ते त सुतासी पर जे रुगी निंड रब नेणन जी खसे छदे त सुबह जो कम थींदो जवाब दे गाला गाला कम थींदो रुगी नेणन जी निंड हिकड़ी मुझो रब खसे रब जो कुरान पढ़ वजअलना नौमकुम सुबाता मुझो बेनियाज रब तो फरमायो मुझा बांदड़ा निंड जो इरादो करण त तुझो कमा मगर तुझे निंड के सुकून वारो बनाण तुझे रब जो कमा मुसलमान गौर कर मुझो अल्लाह हिकड़ी नेमत भी खसे त तो असा जो जीवन जजाल थी विंदो मथे में सूर पवे त सब कुछ विसरी विंदो मुझो करीम रब सब मुआफ कयो वेठो आ सदे रहयो आ बहानो थियो आ मरहूम निजामुद्दीन जे साचा सालियाने उर्स सालियाने बारहे जो बहानो थियो आ उन जे नानी लाडी कुराड़ी जो अल्लाह ताला उनन जी मगफरत भी फरमाइंदो मुसलमान तवा साजा के अजीज व अकारिब दुनिया छड़े वे रब उनन जी भी मगफरत फरमाइंदो मुझो अल्लाह हुजूर जे सजी उम्मत जेका ईमान वारा मर्द या औरत दुनिया छड़े वे हन मुझो अल्लाह सबनी जी मगफरत फरमाइंदो जेके दुनिया में जिंदा हन मुझो रब उनन जी भी मगफरत फरमाइंदो तू रुकी हिकड़ो वायदो कर मुझे अल्लाह जे जात सा त मौला जेको थियो ओहो थियो वरी न थींदो सिर्फ एतड़ो मुझा दोस्त अजीज सिर्फ एतड़ो रुगी याद कर एकड़ी आयत कुरान जी बुधाई
जेको माण्हू शराब पीअंदो आहे, छा पीअंदो आहे? शराब पीअंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान में थो चवे, कॾहिं तूं शराब छॾींदो आहीं अब्बे जे डप खां, कॾहिं अम्मा जे डप खां, कॾहिं दोस्त जे डप खां, कॾहिं कंहिंजे डप खां। मुंहिंजो रब थो फरमाए, जे कॾहिं मां अल्लाह जे डप खां इहो शराब पीअण छॾे ॾी त मां रब थी वाइदो थो कयां, वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। ओ दुनिया जे अंदर पलीत हथन मां पलीत शराब पीअण वारा मुंहिंजो बेनियाज़ रब थो चवे, मुंहिंजो हई मां तुंहिंजो हां, जहिड़ो आहीं तहिड़ो तूं मुंहिंजो हई। मुंहिंजो रब थो फरमाए, हिन दुनिया में इन पलीत शराब खे छॾे ॾे, मां रब वाइदो थो कयां त जन्नत में मां रब तोखे शराबे तहूरा प्यारे छॾींदुसि। मुसलमान तौबा करोगी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बारड़ो तौबा तो गाल इते ही खत्म था कयो। इन मंजर के दिसणो थई, ए त सजण साईं जो अदना गुलाम, गुलामन जे गुलामन जो भी गुलाम। ये मथो आचर एकड़ो अजाचर मथे आचर ते टाइम घणो कोने। दरगाह राधन स्टेशन ते नक्शबंदी सिलसिले जे दिलबर हजरत पीर मिठा से रहमतुल्लाह तआला अलैहि जो सालियानो उर्स मुबारक दरगाह राधन स्टेशन फकीरपुर शरीफ में थी रहियो आ। सजी जमायत के दावत आ, एकड़ो दफो त अचजा। खुसूसी खिताब दिल नवाज मुझे महबूब रहबर कामिल पीर सजण साईं दामत बरकातुल आली जो थींदो। उन जे चेहरे जो दीदार कजा, उन जी रफ्तार ॾिसजा, उन जी गुफ्तार ॾिसजा। इंशाअल्लाह ताला अल्लाह वारन जो दीदार कबो रब कदो बेड़ो पार थी विंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में क़बूल फरमाए। तव्हां जो टाइम घणो वठी माफ़ करे छॾिजो। दुनिया में ॾाढो सभु कंहिंखे वक़्त कीमती आहे। यको ॾेढ कलाक तवाजो वठी वियुसि, कलाक हुयो मुंहिंजो पर ॾेढ वठी वियुसि। अल्लाह ताला तव्हांजो वेहण क़बूल फरमाईंदो। जेके बि तव्हांजे दिल में नेक तमन्नाऊं अल्लाह मदीने वारे घोट जे सदके तव्हांजूं तमन्नाऊं पूरियूं फरमाईंदो। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुआ सैयद सगोरे जे हूंदे पानी जे हूंदे तयम्मुम